अॼु असीं ॻाल्हाईंदासीं प्लास्टिक वारी पाणी बोतलनि ते। अगरि का प्लास्टिक वारी पाणी बोतल कंहिं गरम गाॾी में पई आहे या उस जी डायरेक्ट रोशनी उन ते लॻे थी त छा इहो असां पाणी पी सघूं था, छा इहो पाणी असां लाइ महफ़ूज़ आहे? त इन जो जवाबु आहे न। काफ़ी रिसर्च थी वञे हिन टॉपिक ते, अने सॼी तहक़ीक़ मां असांखे इहो ई मालूम थियो आहे जेके प्लास्टिक वारी बोतल आहिनि उहे ठहियलु हूंदियूं आहिनि पॉलीथाइलिन टेरिफ्थैलेट जूं। ऐं इहो जॾहिं केमिकल सिज वारी रोशनी सां इंटरेक्ट कंदो आहे त इन मां असांजा नुक़सानकार केमिकल्स ठहंदा आहिनि, जीअं BPA थी वियो, बिस्फेनॉल थी वियो। इन सां शायदि असांजे हार्मोन डिस्टर्ब वग़ैरह थींदा आहिनि ऐं अॻिते हली करे असांखे डायबिटीज़ मलाइटिस शुगर जहिड़ो मसइलो, ऑटोइम्यून बीमारियुनि जा मसइला ऐं ॿारनि में ब्रेन ग्रोथ जो मसइलो थी सघे थो। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको आइडियल टेम्परेचर हूंदो आहे प्लास्टिक वारी बोतलुनि खे रखण जो, जेको पाणी वारी हूंदियूं आहिनि, उहो 20 खां 24 हूंदो आहे। का बोतल जी अगरि का बुजी खुलियल हूंदी ऐं पई हूंदी ऐं उसारी रोशनी ते लॻंदी त उन में बैक्टीरियल ग्रोथ या काफ़ी चांसिस हूंदा आहिनि। इहे बैक्टीरिया असांखे अॻिते हली मादे जा मसइला वग़ैरह कराए सघंदा। टीं शइ इहा आहे, का बि जेका प्लास्टिक वारी बोतल आहे अगरि सिज वारी रोशनी ते पई हूंदी उन सां उन जी क्वालिटी ख़राबु थींदी। हिकु असांजी हेल्थ लाइ ख़राबु आहे, ॿियो त उन जो टेस्ट या कलर उन जो चेंज थी सघे थो। तव्हां तसवुरु कयो तव्हां हिकिड़े ख़ूबसूरत टूर ते विया हो पंहिंजी फैमिली सां गॾोगॾु नारायण या कांगान पंहिंजी फैमिली सां, ऐं हुते तव्हांखे उन वग़ैरह लॻे थी त तव्हां अमूमन बोतल वग़ैरह वठंदा जेके रस्तनि ते पई हूंदियूं आहिनि, उहे डायरेक्ट सनलाइट ते पई हूंदियूं आहिनि, असां उहो पीअंदा आहियूं। या असां हिकु ई बोतल वठंदासीं गाॾी में पई हूंदी, मोस्टली असां उनखे यूज़ कंदा आहियूं। त दोस्तो ईअं न कयो, इहे काफ़ी हार्मफुल आहिनि। असांजे अल्टरनेटिव्स छा आहिनि? प्लास्टिक इंडस्ट्री दुनिया जी वॾी इंडस्ट्री आहे। हर साल लॻभॻि 400 मिलियन 40 करोड़ टन प्लास्टिक वग़ैरह ठहंदो आहे। हालांकि इन जो अल्टरनेट चीप ग्लास बि थी सघे थो, ग्लास वारी बोतलूं ठाहिजनि जंहिंमें पाणी वग़ैरह खपाए सघंदा। ॿियो इहो त जेको पाणीअ जो ट्रांसपोर्ट वारो सिस्टम आहे, मोस्टली अमूमन इहे लॉरीज़ में ट्रांसपोर्ट कंदा आहिनि ऐं प्लास्टिक वारी जेकी पाणी वारी बोतलूं हूंदियूं आहिनि उन मथां बि रैपिंग प्लास्टिक वारी थियल हूंदी आहे। बहितर आहे त उनखे कार्टून में पैकिंग कई वञे या क्लोज़ कंटेनर जहिड़ा ट्रक थी विया उन में ट्रांसपोर्ट करणु खपे। ॿियो अगरि तव्हां बोतल वग़ैरह वठो था त उनखे सिज वारी रोशनी खां परे रखो या उनखे कंहिं थधे टेम्परेचर में रखो।